अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों भाइरों, मिलाद पाक जी सोहनी महफिल में रब असां खे हाज़री जी सआदत नसीब कई है। शल मदीने वारे साईं जे सदके अल्लाह करीम हिन ॻोठ खे, हिन ओताक खे वसंदड़ ऐं आबाद रखे। जेकी हिन महफिल में विखूं खणी आया हो, अल्लाह करीम सभिनी खे कदम कदम जूं बरकतूं ऐं रहमतूं अता फरमाए। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम मंझां जेका आयत सगोरी हिन फ़कीर तिलावत कई, इन आयत करीमा जे अंदर अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे महबूब सां रूबरू मुखातिबा अंदाज़े तखातुब मदीने वारे साईं सां रूबरू ऐं दूबदू अल्लाह ताला खिताब फरमाईंदे इरशाद फरमायो, वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। ऐं जल्द ॾींदो तोखे तुंहिंजो पालनहार जो तूं राज़ी थी वेंदे। रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे महबूब खे मुखातिब थी फरमायो त मुंहिंजा महबूब, तुंहिंजो पालनहार तुंहिंजो रब तोखे ॾींदो ऐं एतिरो ॾींदो जंहिंमें तूं पाण राज़ी थी वेंदे। अल्लाह मोती आ, ॾियण वारो आ, ओ मुनइम आ, नेमतुनि जो मालिक आ, सारी कायनात खे ॾिए थो, हर कंहिंखे उन जे हाल मुआफ़िक ऐं मुताबिक अता करे थो। खुदा जो कम ॾियण आ। जेका मखलूक ख़ल्की थई, उन मखलूक जे ज़रूरतुनि हाजतुनि खे पूरो करण अल्लाह जो कम आ। हर कंहिंखे ॾींदो आ, पर हर कंहिंखे अल्लाह पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो आ। जंहिंखे ॾिनई उनखां न पुछंदो आ त तूं राज़ी आहीं या नाराज़ आहीं, घणो मिली या थोरो मिली। न, हर कंहिंखे ॾींदो आ, पर पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो आ।
कंहिंखे मण ॾे कंहिंखे पाव ॾे। सोने बिठाई फरमायो त साईं तूं सुभान तोखे चारो नाहे चवण, कन खे पाली पालकियुनि में कन खां पीहाई पाहण, कन खे दान न ॾी हिक दमड़ी कन खे माया ॾी पियो मण, तेलाहूं ताहण था ॾकनि लिंग लतीफ़ जा। अल्लाह हर कंहिंखे ॾिए थो पर पंहिंजी मर्ज़ी मुताबिक ॾिए थो। वताए फ़कीर खे चवंदो हे ॿेर अथई हिननि माण्हुनि खे विरहाए ॾे, कि भला अलाह वारी विरासत कयां या माण्हुनि वारी कयां, कि बाबा अलाह वारी विरासत कर। कंहिंखे मुठियूं भरे ॾिनई, कंहिंखे बुक भरे ॾिनई, कंहिंखे हिकिड़ो ॾिनई, कंहिंखे ॿ। अरे बताया हे छा कई, कि बाबा अलाह जी विरासत ईअं आहे न। सुभान अल्लाह। हिकिड़े पीउ जा 5 पुट आहिनि, हिकिड़ो लखनि सां खेॾे थो त ॿियो वीचारो हिकिड़ो वेलो खाए थो त ॿियो बुखियो वेठो आहे। हे रब जी अता आहे, रब जा फैसला आहिनि। कंहिंखे घटि ॾिए, कंहिंखे वधीक ॾिए, कंहिंखे इल्म ॾिए, कंहिंखे अमल ॾिए, कंहिंखे हुस्न ॾिए, कंहिंखे मिठो आवाज़ ॾिए। इहा रब जी पंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं जंहिंखे ॾींदो आहे उन खां पुछंदो न आहे त राज़ी आहीं या नाराज़ आहीं। पर वाहिद ज़ात मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी, जंहिंखे अल्लाह ॾिए थो पर अल्लाह महबूब जी मर्ज़ी सां ॾिए थो। पुट इहो फ़र्क़ु आहे। असीं अल्लाह जा बाना आहियूं ऐं मदीने वारो साईं अल्लाह जो महबूब आहे। बानो माना नौकर, बानो माना दर्जो नौकर, खादिम। ॿुधायो त छा नौकर ऐं दोस्त पाण में बराबर थी सघनि था? दोस्त बि हिक लिमिट में हूंदो, पर महबूब जो मकाम दिल में अञा मथे हूंदो आहे। पुट ॻाल्हि सम्झण जी आहे। दोस्त जी जाइ पंहिंजी हूंदी, नौकर जी जाइ पंहिंजी हूंदी, पर महबूब जी जाइ पंहिंजी हूंदी। ॻाल्हि सम्झो था? साईं मियां अब्दुल अज़ीज़ साहब जे साम्हूं साईं जो दोस्त आहे सैयद सगोरो, दोस्त आहे। मनो साईं जो ख़िदमत में हाज़िरी वारो आहे। छा दोस्त ऐं नौकर पाण में बराबर थी सघंदा? हुन जी जाइ हुन पंहिंजी आहे, हुन जी जाइ पंहिंजी आहे। मुंहिंजा दोस्तो बिला तशबीह बिला मिसाल अल्लाह जा असीं सभु बाना आहियूं, सभु नौकर आहियूं दर्जा, ऐं मदीने वारो साईं अल्लाह जो महबूब आहे। अल्लाह ताला असांखे बि ॾिए थो, ॾिनो अथई, ॾेई रहियो आहे, ॾींदो, पर रब ॾींदो पंहिंजी मर्ज़ी सां, असांजी मर्ज़ी सां न। जे असां खां पुछे त तव्हांजी मर्ज़ी कहिड़ी आहे, छा खपई, चवंदे साईं हे खानपुर वारी देह त मूंखे ॾिजाए। जे अलाह पुछे चवंदासीं त हीअ शइ बि मूं वटि हुजे, हीअ शइ बि मूं वटि हुजे। असांजा ख्याल वॾा आहिनि, पेट भरजण जा न आहिनि, ज़हन इंसान जा पुरबाश थियण वारा न आहिनि। अल्लाह हर कंहिंखे ॾिए थो पंहिंजी मर्ज़ी मुताबिक, कंहिंखे घटि कंहिंखे वधीक। पर हिते क़ुरान तो फरमाए वल सौफ युतीक रब्बुक फतरदा, हबीब तोखे तुंहिंजो रब ॾींदो, पर एतिरो ॾींदो जो तूं पाण राज़ी थी वेंदी। हर कंहिंखे पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदुसि, पर महबूब तोखे तुंहिंजी मर्ज़ी सां ॾींदुसि। पुट सम्झण जी ॻाल्हि आहे। ॾियण जा अंदाज़ जुदा हूंदा आहिनि। का शइ गणे ॾिबी आहे, का शइ तोरे ॾिबी आहे, का शइ कच्छे ॾिबी आहे, का शइ मापे ॾिबी आहे। कंहिंखे पैसा ॾींदव त तोरे ॾींदव? जवाब ॾियो, कीअं ॾींदव? गणे ॾींदव। पर कंहिंखे अन्न ॾियो त गणे न ॾींदव, पर अन्न तोरे ॾींदव। कंहिंखे प्लाट ॾियो, ज़मीन ॾियो
तो वह मापे ॾींदो, कच्छे ॾींदो, कपड़ो ॾियो कच्छे ॾींदो। हर शे जे ॾियण जा अंदाज पंहिंजा हूंदा आहिनि। कुरान फरमाए थो वल सौफ योतीक, ऐं अलबत जल्द ॾींदो तोखे तुंहिंजो रब। महबूब कीअं ॾींदे, छा ॾींदे, केतिरो ॾींदे, घणे ॾींदे, तोरे ॾींदे, मापे ॾींदे, कीअं ॾींदे, तुंहिंजे ॾियण जो अंदाज़ छा हूंदो। रब फरमायो हबीब ईअं ॾींदुसि फतर दाज में तूं राज़ी थींदे। मुझा सोना जे में तू राजी थींदे। सुभान अल्लाह। हदीस कुदसिया रब्बे जुल जलाल फरमायो मिल्लदुनिल अर्श इला तहत सरा यतलबून रदाई व अना अतलब रदाक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अर्श मुअल्ला खां वठी तहत सरा ताईं 14 तबक आहिनि। या सारी मखलूक मूं अल्लाह जी रज़ा ॻोल्हींदी आहे त उहो कमु कयूं जंहिंमें अल्लाह राज़ी थिए। व अना अतलुब रदाक या मुहम्मद, ए मुंहिंजा महबूब मां अल्लाह वरी तुंहिंजी रज़ा ॻोल्हींदो आहियां। इंसान चवनि अल्लाह राज़ी थिए, जिन्न चवनि अल्लाह राज़ी थिए, मलाइक चवनि अल्लाह राज़ी थिए, मखलूकात मौजूदात हर शे चवे अल्लाह राज़ी थिए, ऐं अल्लाह फरमाए त उहो कमु कयां जंहिंमें मोहम्मद राज़ी थिए। फर्क़ु आहे या न आहे? अॼु के माण्हू बद मज़हब पैदा थिया आहिनि जेके चवंदा नबी असां वांगुर, असां नबी जहिड़ा, नबी असां जहिड़ो। कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम, हबीब चओ त मां तव्हां जहिड़ो बशर आहियां। इहा आयत पढ़ी माण्हुनि खे गुमराह कनि था ऐं माण्हुनि खे चवंदा नबी असां वांगुर आहे। अड़े जे नबी असां जहिड़ो हुजे त नबी जो शान त ॿुध न क़ुरान छा थो फरमाए। रब फरमाए थो हबीब सारी कायनात मुंहिंजी रज़ा ॻोल्हींदी आहे, मां रब तुंहिंजी रज़ा ॻोल्हींदो आहियां। जंहिंजी रज़ा रब ॻोल्हे छा तूं मूं जहिड़ो आहे? हे हेॾी वॾी जमायत बीठी आहे, हिकिड़ो को माण्हू अहिड़ो मूंखे ॾेखारियो जंहिंजे जिस्म जो पाछो न हुजे। जी ॻाल्हायो आहे? खानपुर सॼी जा माण्हू गॾु कयो, सॼे ज़िले दादू जा माण्हू गॾु कयो, सिंध जा माण्हू, पाकिस्तान जा माण्हू, अरब खां अजम ताईं, शर्क खां गरब ताईं, पंजनी खंडन जा माण्हू गॾु कयो, पर को बि हिकिड़ो माण्हू अहिड़ो न मिलंदव जंहिंजो पाछो न हुजे। इहा वाहिद ज़ात मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जी आहे जंहिंजो पाछो ज़मीन ते न पवंदो। हां जेकॾहिं वैरान ज़मीन ते पेर रखनि त वैरान पट आबाद थी वञनि। जेकॾहिं महबूब अचनि त हुजूर जे अचण सां माहौल खुशबूदार थी वञनि। मदीने वारे साईं जे बदन मां पघर निकिरे त पघर सां उहो सॼो सर वासजी वञे, हर पासे सुरहाणी खुशबू थी वञे। ॿुधायो केरु आहे मुंहिंजे महबूब जहिड़ो? केरु आहे पूरी कायनात में मुंहिंजे दिलबर नबी जे मिसल ऐं मुट ऐं सानी? कोई मिसल नहीं ढोलण दी, चुप कर मेरे अली, इथे जा नहीं बोलण दी। रब तो फरमाए वल सौफ योतीक, ऐं जल्द ॾींदो तोखे, ॾींदो। पुट मूड़े ध्यान कजो, तव्हां पढ़िया लिखिया समझल सुलझल माण्हू आहियो। ज़मान 3 क़िस्मनि जो आहे, ज़मान माज़ी, ज़मान हाल, ज़मान मुस्तक़बिल। माज़ी जेको गुज़री वियो, हाल जेको हींअर हले थो, मुस्तक़बिल जेको अचण वारो आहे। हाणे कंहिंखे का शइ ॾिबी आहे, का शइ ॾेई छॾिजे त चइबो मूं हीअ शइ ॾिनी, ॾियां थो ज़मान हाल आहे, ॾींदुसि मुस्तक़बिल आहे। ॾिनमि, ॾेई छॾियमि, इहो माज़ी आहे। ॾियां थो, हाणे थो ॾियां, ज़मान हाल आहे। ॾींदुसि, अञा अॻिते ॾींदुसि।
हाणे हिन कुरान जे लफ्ज़न में रब फरमायो त वल सौफ युतीक ऐं जल्द तोखे ॾींदो। कहिड़ो ज़मान थियो? मुस्तक़बिल। ॾींदो यानी ईंदड़ वक्त में ॾींदो। हिकड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके महबूब तोखे माज़ी में ॾेई छॾियूं अथमि, ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हाणे ॾियाए थो पियो, टियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तोखे अॻिते ॾींदुसि। जेके ॾिन में रब तो फरमाए इन्ना आतोइना कल कौसर, हबीब असां तोखे कौसर ॾेई छॾी। इहा शइ ॾेई छॾी आहे, माज़ी में ॾेई छॾी, तुंहिंजे हवाले करे छॾी। आतोइना का हबीब असां तोखे ॾेई छॾी आहे। कौसर में जा मुराद नहरा जन्नत जी, जंहिंजो पाणी माखीअ खां मिठो, खीर खां अछो, गड़न खां शफाफ, हिकड़ो ढुक वात में पए त वरी उञ न लगे कॾहिं। उन जा प्याला एतिरा किनारे ते रखिया आहिनि जेतिरा आसमान जा तारा आहिनि। उहो कौसर मदीने वारे साईं खे रब ॾेई छॾियो आहे। ऐं कौसर जी ॿी माना जेका आम मुफसरन कई आहे त कौसर मजा मुराद खैर कसीर आहे। महबूब तोखे जा शइ ॾिनमि सा कसरत में, घणाई में ॾिनमि, एतिरी ॾिनमि जेतिरी कंहिंखे न ॾिनमि जेतिरी तोखे ॾेई छॾियमि। मिसाल छा ॾिनई माज़ी में, हुज़ूर खे छा ॾिनई? हिन आयत में मुस्तक़बिल जी ॻाल्हि आहे त वल सौफ युतीक तोखे ॾींदुसि, पर ॾिनुमि छा ॾिनुमि? आतईना कल कौसर, हबीब माज़ी में तोखे ॾेई छॾियुमि। छा ॾिनुमि? खैर कसीर ॾेई छॾियुमि। उहो खैर कसीर छा आहे? मुस्तफ़ा के हुस्न अहिड़ो ॾिनई जो सॼी काइनात जो हुस्न हिक पासे, मदीने वारे जो हुस्न अञा मथे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सारी दुनिया जा हसीन, सारी दुनिया जा जमील हिक पासे, पर मुझे लजपाल मोहम्मद करीम जो को मट को मिसल को सानी न तो थी सके। बराबर यूसुफ हसीन हुयो, अल्लाह जो नबी पैगंबर हसीन हुयो, पर यूसुफ के ॾिसण वारियुनि औरतुनि पंहिंजूं आङिरियूं कटियूं हुयूं। फलम्मा रअयनहु व अकबरनहु व क़त्तअन ऐदियहुन व कुलन हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा। जॾहिं मिस्र जे ज़ालुनि हज़रत यूसुफ जे हुस्न खे ॾिठो त आङिरियूं कटे वेठियूं, चवण लॻियूं अल्लाह जी पनाह, ही त बशर आहे ई न, ही त अल्लाह जो नूरी मलाइक आहे। हुस्न यूसुफ के ॾिसण वारियुनि पंहिंजूं आङिरियूं कटियूं, पर जन दिलबर मोहम्मद जे हुस्न खे ॾिठो, उन्हनि पंहिंजा सिर बि कुर्बान करे छॾिया, जानियूं बि फिदा करे छॾियूं। अहिड़ो हुस्न मुंहिंजे हबीब जो। हज़रत मौला अली शेर खुदा फरमाए थो त मा रअयतु अहसन मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्लहु वला बअदहु क़त। फरमाए थो त हुजूर जहिड़ो न मूं अॻे ॾिठो न पोइ ॾिठो, अहिड़ो मुंहिंजे महबूब जो हसीन चेहरो। मता यब्द फिल लैलिल बहीम जबीनहु, जेॾीमहिल रात जे ऊंदाहियुनि में महबूब जी पेशानी ज़ाहिर थींदी हुई त ऊंदाहियूं रातियूं रोशन थी वेंदियूं हुयूं। असाबी चवनि था जेॾीमहिल हुज़ूर खिलंदा हा, अॻियां ॾंद मुबारक महबूब जा ज़ाहिर थींदा हा, ऐं महबूब जे साम्हूं वारनि ॾंदनि में थोरी कुशादगी हुई, थोरी विथी हुई। ईअं सम्झंदासीं त इहा विथी ॼण नूर जी खिड़की आहे। हुज़ूर ॻाल्हाईंदा हा त महबूब जे ॾंदनि मां नूर निकिरंदो। यतलअलअ फिल जुदुर, भितियुनि जे अंदरि साहबनि जा पाछूला नज़र ईंदा हा, भितियूं दरो दीवार चिमकी पवंदियूं जेॾीमहिल हबीबनि जो हुस्न ज़ाहिर थींदो। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, ये गुलन में गुलाब नाहे, ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तुझो जवाब नाहे।
जॾहिं निहारी खिली खिकारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठायवां जी हशर जो उन ते हिसाब नाए ओ जाने जाना ओ शाहे शाह जगने में तुझो जवाब नाए सुभान अल्लाह मिठा तुम्हारी मली हुआई सखा में सिजखा सजी हुआई सवाली खाली छड़ो हुजे तो ये लिखियो के किताब नाए ओ सवाली खाली छड़ो हुजे तो ये लिखियो के किताब नाए तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जेके इनाम मदीने वारे के रब दई छया माजी में छा हुस्न एड़ो जो मुस्तफा हुस्न में बेमिसाल इल्म एड़ो जो सारी दुनिया जे आलमन जा इल्म गडु कजन मुझे दिल पर मोहम्मद जो इल्म अञा मथे आ जो रब फरमाए तो व अल्लमक मालम तकुन तअलम व कान फदलुल्लाह अलैक अजीमा मुझा महबूब जेकी तू न जान दोए वो इल्म मु रब तोखे पाण पढ़ाए छयो आ कंहिंखे मास्टर पढ़ाईंदो कंहिंखे प्रोफेसर पढ़ाईंदो कंहिंखे लेक्चरार पढ़ाईंदो कंहिंखे मौलवी मुफ्ती पढ़ाईंदो पर मदीने वारे साईं के पढ़ाइण वारो अल्लाह पाण छा पढ़ायईस केतरो पढ़ायईस केतरो इल्म ॾिनईस रब फरमाए तो मालम तकुन तालम हबीब जाब शे तू न ॼाणदो है हर वो इल्म मूं तोखे सेखारे छॾियो आ हुजूर के अॻियन जो इल्म पोयन जो इल्म ज़ाहिर जो इल्म कुछ जो इल्म मदीने वारन जो इल्म मक्के वारन जो इल्म अरब अजम वारन जो इल्म पर दिलबर नबी के हिन मजलिस जो रब इल्म ॾेई छॾियो सुभान अल्लाह साईं फरमाइन था त क़यामत ताईं जेके ब पखी हिय गडजी पर पर में मिलाए उडामी हलंदा उन हर शे जो इल्म अल्लाह मुखे ॾेई छॾियो आहे सुभान अल्लाह इल्म एतरो जो सारी दुनिया जे आलमन जो उस्ताद मदीने वारो साईं आ ऐसी तई जो जदीद मुहक्किक प्रोफेसर डॉक्टर यूनिवर्सिटियुनि में तखस्सुस करण वारा स्पेशलिस्ट उहे भी चवन था त असा के जेकरे रिसर्च जो राहूं मिलन थियूं त मुस्तफा जे हदीसुन मां अल्लाह जे कुरान में अमेरिका जी यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो जो प्रोफेसर है एम्ब्रियोलॉजी में माहिर यानी एम्ब्रियो में बच्चेदानी में बारड़ो किए ठहंदो आ केड़न मरहलन में पानी जे कतरे मां रत किए ठहंदो रत मां गोश्त किए ठहंदो गोश्त में हड्ड किए ठहंदा हड्ड में वजूद किए ठहंदो अखियूं किए ठहंदियूं कन किए ठहंदा साइंस जी इन शाख के एम्ब्रियोलॉजी सरबो आ एम्ब्रियोलॉजी जो माहिर प्रोफेसर डॉक्टर है चे तो तमु 20 साल तहकीक कई बार किए ठहंदो आ पर जेडी मल कुरान जी हिकड़ी आयत पढ़म मुझी 20 सालन जी तहकीक एक पासे कुरान मुझे तहकीक का अन्या लेटेस्ट हुयो सुभान अल्लाह
फरमायो यखलुकुम फी बुतून उम्महातिकुम खल्कम मिन बाद खल्किन फी ज़ुलुमातिन सलास। वो अल्लाह हुआ जेको मां जे पेट में ऊंदाही जे टिन पर्दन में तव्हां जे वजूद के ठाहींदो आ। डॉक्टर तो चवे उहे टे पर्दा, हिकड़ो एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन ऐं टियों एब्डोमिनल वाल। ये टे पर्दा जेके मु तहकीक करे सचुन का बाद में तहकीक करे असा साइंस जे नुक्ते ते पहुती आ। कुरान बिन लफ्ज़न में उहा शइ अगे बुधाए छडी। जदों मुझे हैरत जी इंतहा न रही जेडी मल मां एम्ब्रियोलॉजी में वडी तहकीक करे मु समझो त मां एड़ी खोजना कई आ जंदी कंहिंखे ख़बर न हूंदी। पर जेडी मल मु कुरान पढ़ियो त मुखे हैरत जी मुंजी इंतहा न रही त नबी उम्मी जेको के आलिम वट मकतब ऐं मदरसे में न पढ़ियो हो, अरब जे संगलाख धरती ते 1500 साल अग में मिठे मोहम्मद नबूवत जी दावा ऐलान फरमायो ऐं उन कुरान पढ़ी बुधायो। वो कुरान एडो लेटेस्ट, एडी साइंसी तशरीह कुरान में। वो डॉक्टर म्यूरस बुकाई उन जो नालो आ। चए तो त मु वरी वनी बाइबल पढ़ियो, मु वनी इंजील पढ़ियो, मु वनी तौरात जा पुराना नुस्खा पढ़िया। चए तो मुखे ॾाढो अफ़सोस थियो त तौरात इंजील मुखे अनसाइंटिफिक डेटा ॾेई ख़ामोश थी वियो। मुंहिंजी इंजील रहबरी न कई, मुंहिंजी तौरात रहबरी न कई, पर कुरान हिन जदीद तहकीक सां हम आहंग नज़र आयो। ओॾी महिल उहो काफ़िर, उहो ईसाई चवे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह। वो चवे तो त बराबर जे दुनिया जे जदीद इल्मन जो इमाम आहे त मिठो मोहम्मद करीम। अर्ज पे कयो तो हुजूर के रब इल्म एड़ो दिनो जो सारी कायनात जा आलिम एक पासे, डॉक्टर साइंसदान फिलोसोफर एक पासे, साइकोलॉजी जा माहिर एक पासे, मुझे दिलबर मोहम्मद जो इल्म सभिनी का मथे। वरी मदीने वाले साईं के गुफ्तार जी मिठास बराबर दाऊद अलैहिस्सलाम जो आवाज ॾाढो मिठो हो। जेडी मल हिय ज़बूर शरीफ पढ़ंदो हो त उडा मंदड़ पखी बीही विंदा हा। आवाज मिठो हुयुस, पर खुदा जी ज़ात जो कसम आ त हुजूर जन जे आवाज में, मदीने वाले साईं जे आवाज में एडी त मिठास हुई, एडी त मिठास हुई जो दुश्मन भी चवंदा हा त मोहम्मद जो आवाज ॾाढो मिठो आ। काफिर बुधंदा हा, हिकड़ो आयत जो जुमलो बुधंदा हुया त कलमो पढ़ी मुसलमान बणजी विंदा हुया। सुभान अल्लाह। तुफैल बिन अमिर दोसी कबीले दोस जो सरदार हुयो, कबीले जो चंगो मुड़स हुयो। उन्हें के खबर पई त मक्के में मोहम्मद मुस्तफा नबूवत जो ऐलान कयो आहे। आयो हुजूर सा मिलण जे ला। अबू जहल के खबर पई त हे सरदार कबीले जो इहो मुसलमान थियो त सजो कबीलो ही मुसलमान थी विंदो। अगवाटो दोस्त कबीले वाले रस्ते ते वनी बी रहो। जेमल तुफैल अचे पियो तो उन सा वडे आओ भगत करे मिलियो, उन के भाकुर पाए वठी आयो। जी बाबा तू भी सरदार, मां भी कौम जो सरदार, सरदार सरदारन वट सुहन, तू मुंह वट हली रह, मुंजी कचहरी में वे। उन के पाण वट वठी आयो। हिन अबू जहल जो ख्याल हो त मोहम्मद मुस्तफा जी जी गुफ्तगू न बुधी, जे बुधंदो तो मुसलमान थी विंदो। हिनके वठी पाण वट रहाई। पो रात जो सजी रात वेही कन भरीस। अबा असा जे हिन मक्के जे शहर में हिकड़ो जादूगर पैदा थियो आ, मोहम्मद उन जो नालो आ। ॾाढो जादू तो जाने, ॾाढो उन जे आवाज में मिठास न चेव। सुभान अल्लाह। दुश्मन भी मने पियो त मोहम्मद जो आवाज मिठो आ। जे पियो अबा ओ तुफैल मां तोके समझाया तो त तू इन मोहम्मद जी कचहरी में न वंजा, इन जी गाल न बुझे। जी बाबा मां सरदार आया, चंगो मुड़स आया, मां को चरियो ना आया जो पंजो बाणो दीन छडींदुस। मुजा अब्बा डाडा पड़ डाडा बुतन जी पूजा करे विया, मां पंजे दीन ते आया, मां छो पंजो दीन छडींदुस। जी बाबा तोके खबर ही ना है, मोहम्मद तो डिठो ना है तने तो गालियों करी। जे दिसंदे तो उन जी सूरत ॾाढी सोहणी आ,
उन जी गुफ्तार ॾाढी मिठी आ, उन जो किरदार ॾाढो आला आ। जेकॾहिं तूं ॾिसंदे त कलमो पढ़ी मुसलमान थी वेंदे। चई अबू जहल तूं फिकुर न कर, मां पंहिंजो अबाणो दीन न छॾींदुसि। सॼी रात इनखे पटियूं पढ़ायई। सुबुह थियो सवेल तुफैल पंहिंजे बशरी हाजत जे ख्याल सां, अॼुकल्ह अटैच बाथरूम आहिनि न, अरबनि में इहो दस्तूर ई न हुयो। अरब पंहिंजे ज़रूरत बशरी हाजत जे लाइ ॿाहिरि निकिरंदा हुआ। ही जीअं ॿाहिरि निकितो त हिकिड़ी गलीअ मंझां मके जी गली मां गुज़रे पियो ऐं उहा गली हुई जंहिंमें मुंहिंजे दिलबर मोहम्मद जो घर हुई। हाय हाय हाय, सोने हबीब जो कखाओ घर ऐं रात जो वगड़ो हुजे, मदीने वारा साईं अल्लाह जो कुरान पढ़न पिया। यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंजीलल अजीजिर रहीम। सुभान अल्लाह। तुफैल जा कदम रुकजी विया, बीही रहियो, कुरान ॿुधंदो रहियो, अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा रहिया। जेॾी महिल तिलावत ख़त्म थी आ, ओॾी महिल रड़ करे चए थो, मिठड़े आवाज़ वारा ॿाहिरि त निकिर, जे तुंहिंजो आवाज़ हेॾो मिठो आ त तुंहिंजी सूरत केॾी सुहिणी हूंदी। ॿाहिरि त निकिर, आउं तोखे ॾिसण थो चाहियां। हबीब ॿाहिरि निकिता, मुस्तफा जे मुखड़े ते नज़र पई, हसीननि जे सरदार जो पाक चेहरो ॾिठई। ओॾी महिल तुफैल कदमनि ते किरी चवे थो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबू जहल खे ख़बर पई, रोड़ंदो आयो। तुफैल छा थी हुई? चई असां सिर दा सौदा कर बैठे, सिर दा सौदा कर बैठे, नाल माही तेरे ओ लगियां दिल्लियां, नाल अरबी तेरे लगियां दिल्लियां, असां इश्क दा कलमा भर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे, सिर दा सौदा कर बैठे। सुभान अल्लाह। रांझा काबा रांझा किबला, मालिक मेरा शाना वाला, दिल करे दी सजदा सजण नो, दिल करे दी सजदा सजण नो, असां सिर कदमां ते धर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे, सिर दा सौदा कर बैठे। तुफैल चवे थो, ए अबू जहल, आउं त दिल जो सौदो दिलबर नबी सां करे आयो, सिर सजण जे हवाले करे आयो से। ओ अबू जहल, तो न सुञातो आ, तो वटि उहे अखियूं न आहिनि जो दिलबर नबी जो दर्शन करे सघी। सुभान अल्लाह। अबू जहल यारो अखियुनि खां अंधो, मोहम्मद त चंड सां खिली खेॾंदो। अबू जहल यारो अखियुनि खां अंधो। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब के रब आवाज एड़ो दिनो जो सारी दुनिया जे आवाजन का मिठो आवाज। हुजूर के सखावत एड़ी मिली जो सजी दुनिया जा सखी हिक पासे, मुझो दिलबर नबी सभिनी का वधीक सखी।
मा सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शय्यन क़त फ़क़ाल अल्लाह। पूरी जिंदगी हुजूर का जॾहिं बि जंहिं बि जा बि शइ घुरी हुजूर न करण चाहिए, जंहिं जा शइ घुरी उनखे उहा शइ मिली वई। सुभान अल्लाह। पर उहा सखावत अज भी जारी आ। मुझे नबी जी सखावत अज भी बंद न थी आ। अज भी मदीने में हली ॾिस ओ खानपुर वारा रब तौफीक ॾेई त हिकिड़ो भेरो हली मदीने वारे जो दर ॾिसी आ। सुभान अल्लाह। अजब सोने हबीब जे दर ते लखे झोलियूं झलियूं बीठा आहिनि। कंहिंखे बादशाहत थी मिले, कंहिंखे विलायत थी मिले, कंहिंखे दीन थो मिले, कंहिंखे दुनिया थी मिले। जो जेको सवाल खणी थो अचे उनखे उहा दौलत मिली थी वञे। सुभान अल्लाह। महबूब जी सखावत अज भी जारी आ। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोने हबीब जे ज़ाते बाबरकात के रब खजानन जो खजानची बनाए छड़ियो। दौलत एतरी नहीं जो साईं फरमाइन था इन्नमा अना कासिमुन व खाजिनुन वल्लाहु युती। अल्लाह जे खजानन जो खजानची मां मोहम्मद आया ऐं अल्लाह जे खजानन के वंडण वारो मां मोहम्मद करीम। अज भी जेका शे मिले थी ना, जेको टुकुर खाई तो मुझे मुस्तफा जे सदके तो मिले। जा शे तो के मिली आ, मिली रही आ, मुझे लजपाल नबी जे सदके मिली रही आ। ओ मिठा उन सोने जी सखावत अज भी जारी आ। पर को दिल सा झोली झलण वारो हुजे, को खैरात पिनण वारो हुजे, को सवाल करण वारो हुजे त अज भी मदीने वाले साईं जी उहा सखावत सारी कायनात में वंडजी रही आ। हां हजरत साईं हाजी अमीर बख्श अल्लाह सी उन जे मज़ार ते लख रहमतूं वसाए। हर साल बे साल वींदा हा हज ते, उमरे ते। मुश्किल सां के साल गुसंदा हुयन त घणो वींदा हा। को मानू चवंदा हा त सही हाजी साहब खुश नसीब आहे जो वरी वरी मदीने शरीफ तो वने। हिकड़े डी बाबा साईं जन जे कचहरी में वेठा हुजन, हाजी साहब वेठा हुजन ऐं बाबा साईं जन वेठा हुजन। पो हाजी अमीर बख्श जा उहे लफ्ज मुखे अॼु ताईं याद आहिनि। मां नंढो हुयुसि, साईं जन खे अर्ज़ पियो करे त साईं असां जो जेकी वडड़ा हुंदा हा उहे जेंदो ऐं जेखरो फकीर उन्हनि जा असां मटियुनि भरण वारा खातिम फकीर हुंदा हासीं। असां के जेका ही दौलत मिली आ, कड़िया कड़िया मिलिया आहिनि, ही इज्जत मिली आ, ही एमपीए बणिया आहियूं, ही तव्हां बुजुर्गनि जूं दुआऊं, ॿियो मदीने वारे साईं जे दर जी सखावत आ। सुभान अल्लाह। वनी झोली झलींदो आहियां, खैरात वठी ईंदो आहियां, ही मदीने वारे साईं जी खैरात। हाजी साहब जो उहे लफ्ज़ मूंखे अॼु ताईं यादि बीठा। साईं हिकिड़ो तव्हां बुजुर्गनि जूं दुआऊं आहिनि, अल्लाह वारनि जूं निकाहूं आहिनि असांजे मथां, ॿियो मदीने वारे साईं जे दर जी खैरात आ जो असां फ़कीरनि खे रब अमीर बणाए छॾियो आहे। वो मिठा मदीने वाले साईं जी सखावत अज भी जारी आ, पर को खैरात वठण वारो हुजे न। रब फरमायो इन्ना आतोइना कल कौसर, हबीब असां तोखे कौसर ॾेई छॾियो आ, खैरे कसीर ॾेई छॾियो आ। दुनिया जा खजाना तो वट, आखिरत जा खजाना तो वट, जन्नत तुंहिंजे हथ में, जंहिंखे वणई जेका शइ ॾेई छॾी। हां सुभान अल्लाह।
मदीने वारे साईं खे रब मोजज़ा एतरा दिना जो सभिनी नबियन जा मोजज़ा एक पासे, मदीने वारे साईं जा मोजज़ा अञा। मदीने वारे साईं जो हलण मोजज़ो, गाल्हाइण त गाल्हाइण मोजज़ो, जे ॾिसण त ॾिसण मोजज़ो। मुजादा जे मदीने वारा साईं हलने त महबूब जा जेके कदम धरती ते उहे कदम अर्श मोला जे मथां, जे निहारन जन अखियुनि सां इंसानन खे ॾिसन, उन्हनि अखियुनि सां जिन्नन मलाइकन खे त ॾिसन, पर उन्हनि अखियुनि सां खुद खुदा जो दीदार भी। जेकॾहिं को मदीने में आशिक अचे त हुजूर उन्हे खे त ॾिसन, पर जे खानपुर में हिते हिन मजलिस में आशिक वेठो हुजे, हुजूर मदीना मां नज़र खणन त हिननि आशिकन खे बि अखियुनि सां ॾिस। आहे ईमान, आहे ईमान। साईं फरमाइनि था इन्नल्लाह ज़वाली अल अर्द, अल्लाह ताला ज़मीन के सुकेड़े सोड़ो करे सुसाए मुझे अॻियां ईअं कयो आहे जीअं तरीअ ते सरियां जो दाणो। फ़इन्नी रायतुल अर्द मशारिकहा व मगारिबहा, ज़मीन जा ओभर बि मां अखियुनि सां थो ॾिसां त ओलह बि अखियुनि सां थो ॾिसां, धरती जी काशे मुखां रब गुझी न चली आहे। जे मदीने वारा साईं नेण खणन त तो आशिक के अज हिन मजलिस में भी अखियुनि सां ॾिसन वेठा। आहे ईमान, आहे अकीदो। इन इल्मी बद मौती का इल्मी फिल हयात, मुझो इल्म मुझे विसाल खां पोइ भी इएं हूंदो जीअं हींअर ज़ाहिरी हयाती में आहे। ओ मिठा पो मदीने वारे साईं के रब उहे इनाम दिना जे न कंहिंखे मिलिया न मिली सघंदा। ये त ॾेई छॾी माज़ी में, पर हिन आयत में रब फरमाए तो फल वल सौफ योतीक, हबीब अञा तोखे अॻिते ॾींदुसि, अञा त अॻिते ॾींदो साईं। ही तोखे सरदारी ॾिनम, हे इल्म में अॻवाणी ॾिनम, हे तोखे ज़ाहिर बातिन जी बादशाही ॾिनम, इल्म अमल ॾिनम, इहे सभु नेमतूं त ॾेई छॾियम, पर अञा त अॻिते ॾींदो साईं। हाय 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 महबूब, अञा अहिड़ो ॾींदो साईं, अहिड़ो एतिरो ॾींदो साईं, फतरदा जो तूं राज़ी थी वेंदे। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो ऐं हशर जो मैदान हूंदो, पूरी कायनात अल्लाह जे हुजूर में गॾु हूंदी। तव्हां बि हूंदो, मां बि हूंदुसि, वकील वज़ीर अमीर मुशीर वज़ीर नकीर जेकी भी बादशाह ताजर तवंगर दुनियादार हुक्मरान सब अल्लाह जे बारगाह में हूंदा। नबी हूंदा, वली हूंदा, सिद्दीक हूंदा, शहीद हूंदा, पूरी मखलूकात गॾु हूंदी ऐं अल्लाह सॾु कंदो या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब के सॾु थींदो, अल्लाह सॾींदो। ऐं हदीस पाक में अचे थो त मुंहिंजा सुहिणा हबीब ओॾी महिल जिन महिल अल्लाह जो सॾु मिलंदो त हुजूर अर्ज़ कंदा लब्बैक रब व सादैक, मां हाज़िर आहियां ए मुंहिंजा पालनहार, मां हाज़िर आहियां, मां जीव जीव करे आयुसि, जीव करे आयुसि। जेॾी महिल लब्बैक चवंदा पोइ रिवायत में अचे थो त मुंहिंजा सुहिणा हबीब पंहिंजो सिर मुबारक सजदे में रखंदा, हुजूर सिर सजदे में रखंदा ऐं मदीने वारा साईं रोअण शुरू कंदा। एतिरो रोअंदा जो साईं जन जे अखियुनि जा लुड़क महशर जे धरती ते किरंदा ऐं हुजूर जे सुॾकारनि जो आवाज़ दुनिया वारा ॿुधंदा। अल्लाह जो महबूब रोअण लॻंदो त रब जे तरफ़ां आवाज़ थींदो या मुहम्मद इरफा रासक, ए मुंहिंजा महबूब पंहिंजो मुखड़ो त ॾेखार। महबूब सिर सजदे में न रख, पंहिंजो चेहरो त मथे कर। ए मुंहिंजा महबूब अॼु तुंहिंजे रोअण जो ॾिहाड़ो न आहे, अॼु तुंहिंजे खिलण जो ॾिहाड़ो आहे, अॼु उहो वाइदे जो ॾिहाड़ो आहे। वल सौफ योतीक रब्बुक फतरदा, अॼु तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं पाण राज़ी थी वेंदे। ओ मुंहिंजा सोना अॼु तुंहिंजे रोअण जो ॾिहाड़ो न आहे, अॼु सिर मुबारक मथे खण, इरफा रासक, पंहिंजो सिर मुबारक मथे खण, इशफा तुशफा,
घुरंदो वञ मां ॾींदो वञा तू चवंदो वञ मां ॿुधंदो वञा तू सिफारिश कंदो वञ मां क़बूल कंदो वञा हबीब चओ अॼु छा घुर्जई छा खपई महबूब रो न रोंदड़ के जीअं परचाइबो आहे न अल्लाह ताला मदीने वारे साईं खे परचाए चवंदो महबूब अॼु तुंहिंजे रोअण जो ॾींहुं न आहे अॼु तोखे राज़ी करण जो तोखे खिलाइण जो ॾियारो आहे घुर जेको चवंदे सो ॾींदोसीं ओडी मल मदीने वारा साईं खानपुर वारो कन खोलियो ओडी मल हुजूर छा चवंदा छा अर्ज कंदा न ओडी मल हसन हुसैन जी यादगिरी हुंदी न फातिमा ज़हरा जे ला अर्ज कंदा न पंहिंजे के रिश्तेदार जे ला चवंदा पर ओडी मल अर्ज कंदा रब उम्मती 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 या अल्लाह मुझी उम्मत मुझी मुझी उम्मत ए मुझा मौला ये भी न चवंदा त मूंखे उम्मत बख्शे दे उम्मत बचाए दे न रुगे ये चवंदा उम्मती 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 पुट हेरे ध्यान कजो जिए न खुदा खैर करे अल्लाह पनाह में रखे के घर के बाह लगी पवे ऐ बच्चड़ो सड़े पियो त मां छा चवंदी ओ मुझो बच्चो हाय मुझो बच्चो अल्लाह मुझो बच्चो ये न चवंदी मुझे बच्चे के बचायो बाहर कढो न ये लफ्ज चवण दी बुने वट मोहलत न हुंदी चवंदी अल्लाह मुझो बच्चो हाय मुझो बच्चो क़यामत जे दिहाड़े जने हौलनाक दिहाड़ो हुंदो नबी कंबदा बीठा नफ्सी नफ्सी इज़हबू इला गैरी हर नबी चवंदो मूंखे मुंहिंजो सिर जी लगी आ वञो मां तव्हांजी मदद नथो करे सघां उन हैबतनाक दिहाड़े में मदीने वारो चवंदो उम्मती 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 या अल्लाह मुझी उम्मत रब फरमाइंदो इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसुक हबीब उम्मत जे बारे में असां तोखे राज़ी करे छॾींदासी तोखे ॾुखारो न छॾींदासी हबीब चओ उम्मत जे लाइ जीअं तू चवंदे तीअं कंदासी ओ मदनी जाम मिठो पारियो कारींदो असांजो तार मां बेड़ो तारींदो मदनी जाम मिठो हे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो यदा मलाइक मोहम्मद के सुध ॾींदो अदा ओ बुधण साण बाज़ारल ईंदो अदा उम्मती उम्मती करे पियो पुकारींदो मदनी जाम मिठो पारियो कारींदो अरबी जाम अछो पारियो कारींदो असांजो तार मां बेड़ो तारींदो मदनी जाम मिठो ओ मिठा वो दिहाड़ो रब फरमाइंदो हबीब अज तोखे मां रब राज़ी कंदुसि हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सिर मुबारक सजदे मां मथे खणी चवंदा मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत अल्लाह फरमाइंदो हबीब तुंहिंजी उम्मत जे बारे में तोखे ॾुखारो न छॾबो चओ छा थो चवी पो जंहिंजी मदीने वारा साईं शफाअत कंदा उन्हनि जे लाइ जन्नत जा दर खुली वेंदा जंहिंखे हुजूर चाहींदा उहो जन्नत ॾे वेंदो पो खानपुर वारो तव्हां छा था तव्हांखे महबूब जी शफाअत खपे या न खपे मथे मथे हथ खणो साईं जन जी शफाअत खपे महबूब जी जेकॾहिं तोखे शफाअत महबूब जी घुर्जे त पोइ अॼु कुझु तोखे बि करणो पवंदो पाणे ईंदुमि होत पर आऊं बि कुझु अॻु भरी थियां मता चे बलोच त कमीणीअ मां की न थियो ओ मिठा कुर्ब त साईं करीम कंदा पर असां खे बि विख वधाइणी पवंदी
अज असा के भी हुजूर जे दर जी गुलामी हासिल करनी पौंदी, हुजूर जी इत्तबा ऐं ताबेदारी करनी पौंदी, महबूब जी फर्मा बरदारी करनी पौंदी। छो त जन ॼाणी वाणी हुजूर जी ज़ात के रंजायो, क़यामत जे ॾिहाड़े हुजूर जी शफ़ाअत का महरूम रहिजी वेंदा। बुधो मां तव्हांखे हदीस तो ॿुधायां। साईं फरमाइन था मन दय्य सुन्नती हुर्रिम अलैहि शफाअती, जे माण्हू ॼाणी वाणी मुंहिंजी सुन्नत के ज़ायो करे छॾियो वो मुंहिंजी शफाअत खां महरूम रहिजी वेंदो। हुर्रिम महरूम थी वेंदो, अला शफाअती मुंहिंजी शफाअत खां महरूम रहिजी वेंदो जेको ॼाणी वाणी मुंहिंजी सुन्नत के ज़ायो कंदो। ओ मिठा पो दे खबर महबूब जी सुन्नत के ज़ायो कंदे या सुन्नत ते अमल कंदे? जवाब दे, सुन्नत ते अमल कंदे या सुन्नत के ज़ायो कंदे? अमल कंदे। पो नमाज पढ़ण मदीने वारे साईं जी सुन्नत, रोज़ो रखण मुझे नबी जी सुन्नत, मस्जिद दे विखूं भरण मुझे महबूब जी सुन्नत, सुहारी रखण मुझे दिलबर नबी जी सुन्नत, अल्लाह जो जिक्र करण, कुरान जी तिलावत करण, खैर खैरात करण मदीने वारे साईं जी सुन्नत। जेकॾहिं महबूब जे सुन्नत ते हलंदे त हबीब जे शफाअत जो हक़दार बणजी वञे। हजरत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह सैयद हो, सफर में वियो, पो फर्ज पढ़ी थकल हो, ओ जागो हुयो, सुन्नत पढ़ी न सकियो, सुम्ही अञा अख लगी तो मदीने वारे साईं जो दीदार थियस। साईं जन फरमायो त बच्चा तू मुझो सैयद, मुझो बच्चो, मुझो अहले बैत, जे तवा अहल बैत मुझे सुन्नतुन ते अमल न कंदो त भला केर मुझे सुन्नत ते अमल कंदो? जे तव्हां मुंहिंजा बच्चा मुंहिंजी आल तव्हां मुंहिंजे सुन्नत ते न अमल कंदो त पोइ केरु मुंहिंजी सुन्नत ते अमल कंदो? वठी रुनो, दाह करे रुनो ऐं रोंदो उथियो त अखियुनि मां ॻोड़ा वहनि पिया। चई मां वाइदो थो कयां अॼु खां वठी वरी सुन्नत न छॾींदुसि। जो महबूब ॾोरा पोइ ॾिनो त तव्हां मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा आले रसूल तव्हां सुन्नत ते अमल न कंदो त पोइ ॿियो केरु अमल कंदो? मिठा त महबूब जी सुन्नत ते अमल करणो आहे, सोने नबी जी फर्मा बरदारी करनी आहे, महबूब जो इत्तबा ऐं ताबेदारी करनी आहे। मस्जिद सां दिल लाए, कुरान सां दिल लाए, महबूब जे फरमान के हीअं ते लिख, उन ते अमल कर त खुदा जो कसम तुंहिंजी दुनिया बि आबाद, तुंहिंजी आख़िरत बि आबाद थी। सखी जे दर जा कुत्ता बि ठावल हूंदा आहिनि, मदीने वारो साईं सखियुनि खां वॾो सखी आहे। जे उन जो दर वठंदे खुदा जो कसम कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे। अल्लाह तुंहिंजी इज्जत वधाईंदो, तुंहिंजो माल वधाईंदो, तुंहिंजे रोज़ी में बरकतूं पवंदियूं। ओ मिठा मदीने वारे साईं जो सच्चो आशिक थी वञ। ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी भेण, हीअ निमाज़ रुॻे मर्दनि ते फर्ज़ न आहे पर औरतुनि जे मथां बि फर्ज़ आहे, न्याणियुनि जे मथां बि फर्ज़ आहे, पुटनि जे मथां बि फर्ज़ आहे। सोना हबीब पंहिंजी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमा तो ज़हरा अचे थी त साईं फरमाइनि था पुट फातिमा ए छा हार पाई आई? या रसूल अल्लाह ही तोहफे में हदिये में हार मिलियो आहे, पाए आई आहियां। साईं फरमाइनि था पुट फातिमा इहो सोन जो हार पाए तुंहिंजे बाबे जे अॻियां न अच। ए फातिमा अमलन सालिहन जो हार पाए आ त तुंहिंजो बाबो मोहम्मद राज़ी थिए। ओ फातिमा दुनिया जे हारनि सां तुंहिंजो बाबो ख़ुशि न थींदो, तूं अमलन सालिहन जो हार पाए आ। या फातिमा तू एमली फअक्सर सुजूद, ए फातिमा अमल कर ऐं घणा सजदा कर त अल्लाह जी रहमत तू ते वस। जॾहिं इहा नसीहत पंहिंजे प्यारे बाबा साईं जन खां ॿुधी आहे त सैयदा पूरी बकिया ज़िंदगी कॾहिं खिली न आहे, हर वक़्तु रोंदी रहंदी हुई, पूरी जिंदगी रोंदी रही। मुझा दोस्तो सियारे जी डिघी रात इंदी ही, सियारे जी डिघी रात ओडी मल बरकातू नफल नमाज जोटींदी हुई त पहिरीं रकात में 30 सिपारा कुरान जा पूरा थी विंदा। हिकड़ी रकात में मथो बिलाल फजर जी अजान चंदो, पो रोई चंदी मुझा मौला रात केतरी नंढड़ी कई थई, कुछ त रात के वडो करी हां त मोहम्मद जी न्याणी बरकातू पड़ी दिल ठारे हां।
मुझो बरकतूं पूरियूं न थियूं रात कीअं पूरी थी वई ओ मुझी अम्मा ओ मुझी भेण तुंहिंजे लाइ आइडियल जिंदगी आ सैयदा फातिमा ज़हरा जी कीअं इबादत कयई कीअं अल्लाह जे हुजूर में सजदा कयई ओ मुझा भाइरो ओ मुझो भेनरू अल्लाह जे दर ते झुकी वञो अमल सालिह कयो नेकी जे रस्ते ते हलो त मदीने वारे साईं जी ज़ात बि राज़ी त खुद खुदा भी राज़ी जेकी नमाज न पढ़ंदा आहियो वाइदो कयो इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं मथे मथे हथ खणो 5 वक्त नमाज पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो कुरान सां मोहब्बत रखो नेकी जे रस्ते ते हलो ऐं जेकरे मदीने वारे साईं के राज़ी करण चाहियो था त हे मीलाद जो महीनो आहे केड़ो महीनो आहे मीलाद जो महीनो आहे ऐं सोने हबीब जे अचण जी खुशी मल्हायो महबूब जो मीलाद हर नंढो वड्डो सगीर कबीर महबूब जो मीलाद मल्हाए हिकड़े वलीअ सगोरे मदीने वारे साईं जी ज़ियारत थी हबीबन जो जलवो ॾिठई अर्ज़ कई या रसूल अल्लाह जॾहिं रबीउल अव्वल जो महीनो थिए थो त माण्हू तव्हां जे अचण जूं वॾियूं ख़ुशियूं था मल्हाइनि जश्न था मल्हाइनि मीलाद था मल्हाइनि या रसूल अल्लाह इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी इहा ॻाल्हि तव्हांखे पसंदि आहे हबीबन करीमन फरमायो त मन फरिह बिना फरिहना बे जेको असां जे अचण ते ख़ुशि आहे असां बि उन सां ख़ुशि आहियूं जेको असां जे अचण ते ख़ुशी मल्हाए थो असां बि उन सां ख़ुशि आहियूं ओ मिठा पोइ मदीने वारे साईं जे मीलाद जी ख़ुशी कहिड़ा कहिड़ा मल्हाईंदो अल्लाह साईं हाजी अमीर बख्श जे रूह ते लखें रहमतूं वसाए 12 रबीउल अव्वल वॾो मीलाद कंदो हुयो ऐं मूंखे उम्मीद आहे त सदन साहिबज़ादा कंदा आहियो अल्लाह साईं वधीक हिम्मत ॾींदो अञा बि अल्लाह साईं वधीक हिम्मत ॾींदो ऐं वॾो धाम धूम सां उर्स कंदा हुया बाक़ाइदे सां जीअं मीलाद थिए ईअं मीलाद मल्हाईंदा हुया अल्लाह साईं उन्हनि जे पोयर खे बि उहा तौफ़ीक़ ॾींदो जो पंहिंजे वॾनि जी उहा रीत पारींदा ईंदा पंहिंजे वॾनि वारी उहा सुन्नत ऐं शरीयत ऐं दीन वारो रस्तो वठियूं ईंदा इंशाअल्लाह ही अंगण अल्लाह कंदो आबाद हूंदा रब कंदो हिन अंगणनि ते ख़ुदा जूं रहमतूं वसंदियूं ऐं हिन मस्जिद में मुंहिंजा मुर्शिद करीम 40 साल हिन ॻोठ में रहिया 40 साल हिन ॻोठ में हज़रत साईं रहिया हुया सुभान अल्लाह मुंहिंजो ॼमण बि हिते कमरो हूंदो हिते मुंहिंजो ॼमण बि हिते थियो सुभान अल्लाह ऐं हर महीने 11 जो जलसो जॾहिं थींदो हुयो त माशाअल्लाह फ़कीरनि जूं टोलियूं ज़िक्र जूं धुम धड़ी हूंदी हुई अल्लाह जा जज़्बा साईं हाफ़िज़ निज़ामुद्दीन मुंहिंजो उस्ताद हुयो साईं हाफ़िज़ निज़ामुद्दीन जूणे जो मूंखे क़ुरान उन्हें पढ़ायो जज़्बो थियुसि हिकिड़े ॾिहाड़े हितों जो हुयो बुहारो खयई हितों आके खां खानपुर ताईं सॼो पट्टो बुहारी रस्तो बुहारी सुभान अल्लाह साहब हे छा थो करी जे मुंहिंजे मुर्शिद जा महिमान ईंदा मां हे रस्तो थो साफ़ कयां फकीर हिकिड़े ॾींहुं जज़्बे में हाफ़िज़ साईं जज़्बे में मस्त थी वियो बिल्कुल बेहोश थी वियो हलियो जीअं जज़्बे में ॿाहिरि निकितो गॾह नज़र आयुसि उन गॾह खे भाकुर विधी खॾ हुई पियो जे हल तोखे वेंचारिया तूं बि मुस्लमान थी तूं बि निमाज़ पढ़ माण्हू चयो हाफ़िज़ साहब हे कंहिंखे वरितो थी हिन खे चवंदो निमाज़ पढ़े न अल्लाह अकबर कबीरा केॾा उहे सादा इंसान हुया केॾा उहे अज़ीम इंसान हुया ऐं केॾियूं उन्हनि जूं दिलियूं पाकीज़ा हुयूं चाहींदा हुआ त हर जान मुंहिंजे रब जे दर ते झुके उन्हनि जो ख़ुलूस दिल हुयो मुंहिंजा दोस्तो अल्लाह कंदो त उहे ज़िक्र वारा वरी के हिते रौनकूं थींदियूं अल्लाह कंदो उहे ज़िक्र वारा मांडाणा वरी मचंदा अल्लाह जी तवार थींदी मदीने वारे साईं जे मोहब्बत ऐं इश्क जूं ॻाल्हियूं थींदियूं ख़ुदा जूं रहमतूं वसंदियूं बरकतूं वसंदियूं हज़रत साईं क़िबला साईं जन सां हाजी इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह जी वॾी मोहब्बत हूंदी हुई हज़रत साईं जन फरमाईंदा हा त हाजी इमाम बख्श जी मोहब्बत जा वाक़िया जेकॾहिं मां किताब लिखियां त किताब भरिजी वञे एतिरी हुन जी मोहब्बत हूंदी हुई हज़रत साईं जन सां वालिहाना मोहब्बत रखंदो हुयो पोइ चवंदो होसीं तव्हांजे मोहब्बत ऐं तव्हांजे सोहबत जे करे असांखे हे रंग दीन जो बि लॻो आहे दुनिया जो बि लॻो
जेॾीमहिल हीअं कुल्ले ते पटको ॿधी ॿाहिरि निकिरंदो हो त माण्हू ईअं न सम्झंदा हा त को रिटायर सूबेदार आहे या को पंहिंजो वॾेरो थो अचे, ईअं लॻंदो ॼण को आलिम या को पीर या को बुज़ुर्ग थो अचे। ऐं जंहिं ॾींहं ते हज़रत साईं इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह विसाल कयो, उन ॾींहं ते हज़रत क़िबले आलम जन मुझे मुर्शिदन करीमन फरमायो त अॼु हाजी इमाम बख्श खे अल्लाह ताला विलायत जो ताज पहरायो आहे, विलायत ॾेई पोइ दुनिया तां रुख़। सुभान अल्लाह। अल्लाह वारनि जी निस्बत खुदा वारनि सां मोहब्बत जे करे रब उन्हनि खे रंग लाता। वो मिठा अल्लाह करे ये निस्बतूं जुड़ियल रहनि, ये मोहब्बतूं कायम रहनि। अल्लाह ताला जल्ल शानु शाल हिन अंगणनि खे आबाद रखे। रब करीम जेकी असां गॾु थिया आहियूं असां सभिनी खे मदीने वारे साईं जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल जी तौफीक नसीब फरमाए। रब करीम शाल मदीने वारे साईं जो सच्चो आशिक बणाए। हुजूर जे गुलामी में शर हयाती जा पसा पूरा थियनि। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात पे राज़ी थी। या अल्लाह सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज वारनि जा कर्ज लाह, बीमारन के शिफाए कामिला नसीब कर। ये मुझा मौला पंहिंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। ये मुझा मौला हाजी इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते लख रहमतूं वसा। हाजी अमीर बख्श जे मज़ार ते करोड़ रहमतूं वसा। ये मुझा मौला उन्हनि जे बच्चन के दीन सुन्नत ऐं शरीयत जो जज्बो अता कर। ये मुझा मौला मोहतरम अब्दुल अजीज जे इज्जतुन के वधा। ए मुझा मौला हिन के अमीरन में अमीर बना, हिन के फकीरन में फकीर बना। हिन जी दीन में दुनिया में मुझा मौला तरक्कियों अता करीस। ए मुझा मौला ही उताक ही नंगर खानो, ए मुझा मौला ही नंगर क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमा। पंहिंजे हबीब जे सदके हिन ॻोठ ते पंहिंजूं रहमतूं वसा। ए मुझा मौला हिन मजमे ते पंहिंजूं निगाह इनायत ऐं पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। ए मुझा मौला असां सभिनी खे मदीने वारे साईं जो दीदार नसीब कर। इश्क ऐं अदब सां हबीबन जे दर जी हाज़िरी नसीब कर। ए मुझा मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला हबीबिना मुहम्मद। सभिनी दोस्तन के लख लख मुबारकूं हुजन। सभई दोस्त पंहिंजी पंहिंजी जाइ ते टोला ठाहे वेहो। मीलाद मुस्तफ़ा जो लंगर तव्हां खे